खैबर पख्तूनख्वा जे ज़िले खैबर जी वादी तीरा में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियल लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक जी जनाज़े नमाज़ पेशावर छावणीअ में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में कोर कमांडर पेशावर ऐं शहीद जे वारसनि समेत अस्करी ऐं सिविल अमलदारनि वॾे अंग में शिरकत कई। पाक फ़ौज जो लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक कंबाइंड मिलिट्री अस्पताल पेशावर में शहादत जो जाम पीतो हो। ISPR मूजिबि 9 अगस्त ते वादी तीरा में 3 मुख़्तलिफ़ जायुनि ते सिक्योरिटी फोर्सिस ऐं ख़वारिजनि जे विच में फायरिंग जी ॾेवट थी। बाग़ जे हिक मक़ाम ते लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक पंहिंजे दस्ते जी क़यादत कंदे बहादुरीअ सां दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो ऐं चइनि दहशतगर्दनि खे जहनम रवानो कयो। शदीद फायरिंग जी ॾेवट दौरान लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक ज़ख़्मी थी पियो हो। खेसि CMH पेशावर मुंतक़िल करे तिबी इमदाद ॾिनी वई, जिते हू अॼु ज़ख़्मनि जी सटनि सां शहीद थी वियो। 24 वरहनि जो लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक ज़िले अटक जो रहायशी हो। ISPR मूजिबि पाकिस्तान जूं सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। असांजे बहादुर जवाननि जूं अहिड़ियूं क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत कंदियूं।